हयातियात क्लास 9 लाइ चैप्टर 3 लेसन 25 शॉर्ट क्वेश्चंस मुख्तसर सवाल ऐं बायोलॉजी जो उस्ताद नजूल चन्ना के सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे जो कलेक्टर जो मौजू है शॉर्ट क्वेश्चंस चैप्टर आहे 3 ऐं सेक्शन आहे असांजो 5। राइट शॉर्ट आंसर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चंस। हेठ 6 सवाल ॾिनल आहिनि जिन जो असां मुख्तसर जवाब लिखंदासीं। सवाल नंबर पहिरियों आहे वाई साइंटिफिक नेमिंग इज़ नेसेसरी। साइंसी नालनि ॾियण वारो तरीक़ेकार छो ज़रूरी आहे। साइंटिफिक नेमिंग आल्सो कॉल्ड बायनॉमियल नोमेनक्लेचर इज़ यूज्ड टू गिव ईच लिविंग थिंग अ यूनिक एंड यूनिवर्सल नेम। साइंसी नाले ॾियण जो जेको तरीक़ेकार आहे जंहिंखे असां ॿिटे नाले ॾियण वारो तरीक़ेकार पिणु चवंदा आहियूं, उहो हर जानदार शइ खे हिकिड़ो यूनिवर्सल नालो ऐं यूनिक नालो ॾियण जे इस्तेमाल में ईंदो आहे। This is important because इहो इन लाइ ज़रूरी आहे त नंबर पहिरियों इट अवॉइड्स कंफ्यूजन। साइंटिफिक नालो जेको आहे उहो तव्हांजे मुंझारे खे ख़तमु कंदो आहे। कॉमन नेम्स कैन वेरी बाय लैंग्वेज एंड रीजन बट साइंटिफिक नेम्स आर द सेम एवरीवेयर। आम जेको नालो आहे, मक़ामी जेको नालो आहे, उहो मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जे करे, मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे करे उहो तब्दील थींदो रहंदो आहे, पर साइंसी नालो हर हंधि पूरी दुनिया में उहो साॻियो ई रहे थो। इन जे करे तव्हांखे कंफ्यूजन न थींदो त को माण्हू कहिड़ी शइ जे बारे में ॻाल्हाए रहियो आहे। नंबर ॿियो यूनिक आइडेंटिफिकेशन। हिकिड़ी ख़ासि उन जी पंहिंजी सुञाणप हूंदी आहे। ईच स्पीशीज़ हैज़ अ स्पेसिफिक नेम सो देयर इज़ नो मिक्सअप बिटवीन सिमिलर ऑर्गेनिज़म्स। हर हिकु जिन्स खे पंहिंजो ख़ासि नालो हूंदो आहे, तंहिंजे करे जेके हिकु जहिड़ा जानदार आहिनि उन्हनि जे विच में को नालनि जो मिक्सअप कोन थींदो आहे। हर जानदार खे पंहिंजो अलॻि नालो मिलियल हूंदो। मिसाल जे तौर ते सिंध जे अंदरि अहिड़ा खोड़ सारा पखी तव्हां ॾिसंदा हूंदव जेके हिकु जहिड़ा नज़र ईंदा आहिनि ऐं उन्हनि खे असां कॾहिं कॾहिं नाला बि साॻा ॾींदा आहियूं, पर साइंसी तरीक़ेकार इहो आहे त उन जे अंदरि उन्हनि में जेके ॾिसण में हिकु जहिड़ा पखी आहिनि या ॾिसण में हिकु जहिड़ा जानदार आहिनि, उन्हनि खे बि पंहिंजो अलॻि अलॻि साइंसी नालो ॾिनल आहे, तंहिंजे करे इहो यूनिक आइडेंटिफिकेशन ॾियण में बि इस्तेमालु थिए थो। शो रिलेशनशिप्स, ताल्लुक़ जी ख़बर पवंदी आहे साइंसी नाले मां। साइंटिफिक नेम्स हेल्प शो हाउ डिफरेंट ऑर्गेनिज़म्स आर रिलेटेड टू ईच अदर। साइंसी नाले मां इहा ख़बर पवंदी आहे त मुख़्तलिफ़ जेके जानदार आहिनि उहे हिक ॿिए सां कीअं लाॻापियल आहिनि। तव्हां जॾहिं डबल नेम ॾींदा हो त उन में पहिरियां जेको आहे जीनस जो जेको आहे सो शो थींदो आहे न, त उन में तव्हांजो कहिड़ा बि जानदार हुजनि उनजो तव्हां पहिरियों नालो ॾिसंदो तव्हांखे ख़बर पवंदी त हीअ कहिड़ी फैमिली या सब फैमिली सां ताल्लुक़ु रखे थो ऐं पाण में कहिड़ा कहिड़ा हिकु जहिड़ा जानदार मौजूदु आहिनि। हेल्प साइंटिस्ट कम्युनिकेट, इहो साइंसदाननि जी मदद कंदो आहे हिक ॿिए सां कम्युनिकेट करण जे लाइ। साइंटिस्ट वर्ल्ड वाइड यूज़ द सेम नेम्स मेकिंग इट ईज़ियर टू शेयर एंड अंडरस्टैंड इंफॉर्मेशन। साइंसदान छा कंदा आहिनि, दुनिया भर में उहो कमु कनि था पिया, तंहिंजे करे उन्हनि खे इहे साॻा ई नाला हूंदा, यूनिक नाला हूंदा त हिक ॿिए सां आसानी सां शेयर करे सघंदा ऐं उहो जेका मालूमात ॾियनि था, जंहिं जानदार जी ॻाल्हि कनि था पिया, उन जे लाइ आसानी सां उहा हिकिड़ी इंफॉर्मेशन शेयर कंदा रहंदा आहिनि। न रुॻो साइंसदान पर ईअं ॿिया जेके पढ़िया लिखिया आम माण्हू थियनि था उन्हनि खे पिणु साइंसी नाले वारे तरीक़ेकार सां तमामु घणो फ़ाइदो पहुचे थो। ओवरऑल इट्स अ क्लियर कंसिस्टेंट वे टू नेम एंड ऑर्गेनाइज़ ऑल लिविंग थिंग्स। जानदारनि जी ऑर्गेनाइज़ेशन में, उन्हनि जे नाले ॾियण वारे तरीक़ेकार में इहो तमामु आम चिटो ऐं सादो हिकिड़ो तरीक़ेकार आहे। इन जी इहा अहमियत आहे। सवाल नंबर ॿियो आहे हाउ लिविंग ऑर्गेनिज़म्स आर क्लासिफाइड इनटू टू किंगडम्स क्लासिफिकेशन। ॿिनि जानदारनि जी दुनिया में जानदारनि खे कीअं विरायो वियो आहे। प्रीवियसली द ऑर्गेनिज़म्स वर क्लासिफाइड इनटू टू ग्रुप्स। माज़ीअ में पहिरियां ईअं थियो त जानदारनि खे सिर्फ़ु ॿिनि ग्रुपनि में विरायो वियो। ऑल द ऑर्गेनिज़म्स पजेज सेल वॉल वर प्लेस्ड इन प्लांट किंगडम। जिन जिन जानदारनि खे सेल वॉल हुई उन्हनि खे रखियो वियो प्लांट किंगडम में, ऐं वरी उहे जानदार जिन खे वरी सेल वॉल न हुई उन्हनि खे वरी एनिमल किंगडम में रखियो वियो। पहिरियां जेको द लिविंग बीइंग आहिनि उन्हनि खे हिकिड़ो विरायो वियो एनिमल किंगडम में, ॿियो विरायो प्लांट किंगडम में। इहा हुई टू किंगडम क्लासिफिकेशन। प्लांट किंगडम में प्लांट्स जेके हुआ उहे अची पिया वञनि, उन्हनि सां गॾु बैक्टीरिया, अलगाए, फंगाए, ब्रियोफाइट्स, टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म्स एंड एंजियोस्पर्म्स। इहे कुझु ॿूटनि जा मिसाल आहिनि ऐं कुझु वरी ॿियनि जानदारनि जा आहिनि जिन खे सेल वाल आहे। सभिनी खे गॾाए सेल वाल जे बुनियाद ते किंगडम प्लांटे में रखियो वियो ऐं किंगडम एनिमेलिया में वरी उहे जानवर रखिया विया। मिसाल जे तौर ते इनवर्टिब्रेट्स ऐं तव्हांजा जेको आहे सो इंक्लूडिंग प्रोटोज़ुआ ऐं वर्टिब्रेट्स, इहे सभई वरी किंगडम एनिमेलिया में रखिया विया। उनजो बुनियादु इहो हुयो त लोकोमोशन करे सघनि था या न, यानी जानदार जेके आहिनि एनिमल उहे हुया जेके हिकु जॻह खां ॿी जॻह ताईं चुर पुर करे सघनि पिया।
एक्सटर्नल स्टिमुलाई ॾांहुं इन्हनि जो रिस्पॉन्स फास्ट हुयो। इहे छा कंदा हुया त हेटरोट्राफिक हुया सभई। ॿियो इन्हनि में कंडक्टाइल ऐं कंट्रेक्टाइल सिस्टम मौजूदु हुयो, मशकुनि जे फुंडण ऐं सुसण जो। ऐं हिननि में सेल वाल जेका हुई एब्सेंट हुई। ईअं वरी ॿूटनि जूं ख़ासियतूं इहे हुयूं कि या किंगडम प्लांटे में ईंदड़ जानदारनि जूं त उन्हनि में लोकोमोशन एब्सेंट हुई। एक्सटर्नल स्टिमुलाई ॾांहुं रिस्पॉन्स स्लो हुयो। ऐं इहे छा कंदा हुया, मोड ऑफ न्यूट्रिशन हिननि जो त डू नॉट ईट, उहे ऑटोट्राफिक हुया, पंहिंजो खाधो पाण तयारु कंदा हुया। ऐं हिननि में कंडक्टाइल ऐं कंट्रेक्टाइल सिस्टम जेको हुयो एब्सेंट हुयो, सेल वाल हिननि में मौजूदु हुई। इन्हनि फ़र्क़नि जे बुनियाद ते जानदार ॿिनि किंगडम्स में विराया विया हुया। सवाल नंबर 2 आहे वाई वायरस इज़ नॉट प्लेस्ड इन एनी किंगडम। वायरस खे कंहिं बि किंगडम में छो नाहे रखियो वियो? Viruses are not placed in any kingdom, they are called as non-cellular particle. वायरस खे कंहिं बि किंगडम में न रखियो वियो आहे, उन्हनि खे नॉन सेल्यूलर पार्टिकल चयो वेंदो आहे। दे डू नॉट हैव सेल्स, उन्हनि जो जीव घरड़ो कोन हूंदो आहे, यानी हिकिड़ो अणमुकमल जीव घरड़ो चइजे, या उन्हनि खे तव्हां चओ नॉन सेल्यूलर पार्टिकल। कैन नॉट मेक देयर ओन फूड, पंहिंजो खाधो पाण तयारु नथा करे सघनि। एंड कैन नॉट प्रोड्यूस ऑन देयर ओन, ऐं पंहिंजा बच्चा पंहिंजे पाण जे बुनियाद ते बि नथा ॼणे सघनि। दे नीड टू इन्फेक्ट अ लिविंग होस्ट सेल टू मल्टीप्लाई, हुननि खे पंहिंजी वाधवीज जे लाइ, पंहिंजा बचा ॼणण जे लाइ कंहिं न कंहिं जीअरे जीव घरड़े खे वञी करे इन्फेक्ट करण जी ज़रूरत पवंदी आहे। अनलाइक लिविंग ऑर्गेनिज़म्स, ॿियनि जानदार शयुनि जे उबतड़, वायरसिस डू नॉट शो ऑल द कैरेक्टरिस्टिक्स ऑफ लाइफ। वायरस जेको आहे ज़िंदगीअ जी ख़ासियतुनि जो मुज़ाहिरो बि कोन थो करे, बेजान आहे। सो दे डू नॉट फिट इन टू एनी किंगडम ऑफ द 5 किंगडम्स। इन जे करे उहो 5 ई किंगडम्स मां कंहिं बि किंगडम में फिट कोन थो थिए। इंस्टेड दे आर कंसिडर्ड नॉन लिविंग वेन आउटसाइड अ होस्ट। अञा बि ईअं त जॾहिं इहे कंहिं बि जानदार जिस्म खां ॿाहिरि हूंदा आहिनि त वायरसिस खे गैर जानदार सॾियो वेंदो आहे। ऐं डू नॉट फिट इन टू द स्टैंडर्ड क्लासिफिकेशन सिस्टम यूज़ फॉर अदर लाइफ फॉर्म्स। ऐं ॿियनि हयातीअ जी सूरतुनि जे लाइ जेको क्लासिफिकेशन वारो सिस्टम तयारु कयो वियो आहे, उन में इहो फिट कोन थो थिए। इन जे करे वायरस खे कंहिं बि किंगडम में नाहे रखियो वियो। सवाल नंबर 4 आहे ड्रॉ चार्ट शोइंग 3 किंगडम क्लासिफिकेशन। हिकिड़ो चार्ट ठाहियो जंहिंमें तव्हां 3 किंगडम क्लासिफिकेशन खे ज़ाहिर कयो। जेको 2 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम आयो, उन खां पोइ वरी 3 किंगडम क्लासिफिकेशन आयो हुयो, ऐं जानदार शयुनि खे 3 किंगडम्स में विरायो वियो। किंगडम एनिमेलिया ऐं जेको आहे सो मल्टी सेल्यूलर एनिमल्स वारो ग्रुप त अॻु में ई मौजूदु हुयो। किंगडम प्लांटे बि मौजूदु हुयो पहिरीं जेका विरासत हुई, जंहिंमें मल्टी सेल्यूलर प्लांट्स हुया। पोइ वरी हिकिड़ो किंगडम प्रोटिस्टा जोड़ियो वियो, जंहिंमें यूनिसेल्यूलर ऑर्गाए, फंगाए ऐं बैक्टीरिया जेके हुया उहे शामिलु कया विया। हिन में मोस्टली सिंगल सेल्ड हूंदा आहिनि ऐं उहे ऑटोट्राफिक या हाइड्रोट्राफिक थी सघनि था। हीउ हिकिड़ो डाइवर्स ग्रुप आहे, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जानदार किंगडम प्रोटिस्टा में शामिलु आहिनि। किंगडम प्लांटे, इहे प्लांट्स हूंदा आहिनि, ऑटोट्राफिक हूंदा आहिनि, पंहिंजो खाधो पाण तयारु कंदा आहिनि फोटोसिंथेसिस जे ज़रिए। सेल वाल हिननि में मौजूदु हूंदी आहे जेका सेल्यूलोज़ जी ठहियलु हूंदी आहे। किंगडम एनिमेलिया में एनिमल्स जानवर मौजूदु हूंदा आहिनि जेके हेटरोट्राफिक हूंदा आहिनि, यानी पंहिंजो खाधो पाण तयारु न आहिनि कंदा। डायरेक्टली या इनडायरेक्टली प्लांट्स ते खाधे जे लाइ इहे पंहिंजो गुज़र सफ़र कंदा आहिनि। हिननि जे अंदरि सेल वाल कोन मौजूदु हूंदी आहे, हिननि जो हिकिड़ो पेचीदा बॉडी सिस्टम मौजूदु हूंदो आहे। सवाल नंबर 5 आहे वाई अमीबा इज़ नॉट प्लेस्ड इन एनिमल किंगडम। अमीबा खे भला जानवरनि वारी दुनिया में या जानवरनि जे किंगडम में छो नाहे रखियो वियो? द अमीबा इज़ कंसिडर्ड एन एनिमल लाइक प्रोटिस्ट। अमीबा खे इहो सम्झो वेंदो आहे त उहो जानवरनि जहिड़ो प्रोटिस्ट आहे, बिकॉज़ इट मूव्स एंड कंज्यूम्स इट्स फूड। छो त इहो चुरपुर कंदो आहे, हिकु जॻह खां ॿी जॻह ताईं वेंदो आहे ऐं खाधे जेको आहे सो उहो पिणु खाईंदो आहे। बट इट इज़ नॉट क्लासिफाइड एज़ एन एनिमल, पर हिनखे जानवरनि जे तौर ते क्लासिफाई नाहे कयो वियो, बिकॉज़ इट कंसिस्ट ऑफ अ सिंगल सेल। छो त इहो हिकिड़ो यूनिसेल्यूलर जानदार आहे। इट इज़ यूनिसेल्यूलर सिंगल सेल्ड ऑर्गेनिज़म, तंहिंजे करे हिनखे असां एनिमल किंगडम में शामिलु नाहे कयो। सवाल नंबर असांजो 6 आहे वाई साइनोबैक्टीरिया आर प्लेस्ड इन किंगडम मोनेरा। साइनोबैक्टीरिया खे असां किंगडम मोनेरा में छो रखियो आहे? ब्लू ग्रीन अलगाए आर साइनोबैक्टीरिया आर फोटोसिंथेटिक बैक्टीरिया। ब्लू ग्रीन अलगाए इन जो नालो आहे, या हिनखे साइनोबैक्टीरिया सॾिबो आहे। इहो फोटोसिंथेटिक बैक्टीरिया आहे, यानी क्लोरोफिल जी मदद सां हीउ पंहिंजो खाधो पाण तयारु कंदो आहे। बट दे आर प्लेस्ड अंडर किंगडम मोनेरा, पर हिननि खे किंगडम मोनेरा जे अंदरि रखियो वियो आहे, बिकॉज़ दे आर यूनिसेल्यूलर। छो त इहे हिकु जीव घड़ा जानदार आहिनि। दे शो प्रोकैरियोटिक फीचर्स
इन्हनि में वरी प्रोक्यूरेटिक ख़ासियतूं मौजूदु हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते लेक ऑफ अ वेल डिफाइंड न्यूक्लियस, हिननि जे अंदरि हिकिड़ो वेल डिफाइंड न्यूक्लियस मौजूदु न हूंदो आहे, यानी न्यूक्लियस त हूंदो आहे पर उहो न्यूक्लियर मेम्ब्रेन में बंदि कोन हूंदो आहे। इन जे करे साइनोबैक्टीरिया खे किंगडम मोनेरा में रखियो वियो आहे। न त ॿियो इम्कानु इहो हुयो त जीअं त फोटोसिंथेटिक आहे, पंहिंजो खाधो पाण तयारु थो करे, क्लोरोफिल वरितसि त पोइ इनखे भला किंगडम प्लांटाए में रखिजे हा। पर जीअं त इन जो जेको आहे हिकु त यूनिसेल्यूलर आहे, ॿियो इहो आहे त प्रोक्यूरेटिक आहे, तंहिंजे करे हिनखे किंगडम मोनेरा में शामिलु कयो वियो आहे। सवाल नंबर 6 सां गॾु असांजो सेक्शन 5 राइट शॉर्ट आंसर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चंस चैप्टर 3 जो पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।